नबी से मेराज ते विया पाण फरमायो मां ॾिठा तकबुर करण वारा जागीरदार वॾाई जे करे जहन्नम में और गरीब घणा जन्नत में आ हेॾे मारे ख्याल कयो ऐं फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम और तूं वरी घणियूं जहन्नम में साहब भगवान से पूछा जे करे जहन्नम में पाण फरमायो ॿिनी शयुनि जे करे तूं जहन्नम में हो मूंखे जिब्रील ॿुधायो अल्लाह जा रसूल चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं ॿिनी शयुनि जे करे तूं जहन्नम में साईं कहिड़ियूं ॿुधाए जिब्रील जेतिरी हिकु औरत में पिट खणी हा पिट जे करे तूं जहन्नम में मां तव्हांखे नथो चवां वाह माई पिटी जो माल खे बि कारे वाल खे सिट पवे त घोघी मारे तव्हां खिलो था चढ़ो तव्हां वटि न हूंदो आहे तव्हांखे चवण थो सही आहे न हा मञणु मोमिन जो कमु आहे न मञणु शैतान जो कमु आहे शैतान अॼु ताईं न मञियो वञा ख़ैर मिलियो जे मां आदम खां भलो अॼु ताईं न मञे वरी ॿार खे बि पिटी ॾियूं जंहिंखे भॼे लॻा टुटकेस तव्हांखे नथो चवां तव्हां खिलो था अलॻि हिकु ॿियो नबी ने फरमायो त औरत में नाशाकरी घणी आहे मुंहिंजे जिब्रील ने फरमायो त औरत में नाशाकरी घणी आहे करे जहन्नम इहो कीअं सॼो ॾींहुं वीचारो कमाए घर में हर शइ रुस गोया करे ॾे घर घणी वरी जो पाण जी माई पुछा करे नदी फिरानी हे शइ न हराम हराम का शइ कोन्हे नबी ने फरमायो त पिट जे करे ऐं नाशाकरी जे करे अलाह तो फरमायो क़ुरान में शुक्र कयो त ॿुधायां हाणे शुक्र आहे हारी जो जॾहिं कर्ज़ मिले थो वरी दुकानदार माण्हू खे जवाब तूं ॿुधाए इहो बि चवंदो वरी साहब छा कयूं महांगाई हेॾी गुरूज में आई आहे ओधर लुगड़े ई कोन घर जी रोटी वेठा आहियूं ॿुधाई कोन्हे बाबो घटि आहे जाॻो था सम्झो पिया था वरी जेको मोली साहब आयो चई अची त बाबा मस्जिद मदरसे जो कमु हले थो त बि चवंदा मोली साहब दुआ कर फसल ॾे छो त अञा तव्हांजी दुआ आहे रहंदी आहे छो त तव्हांजी बकाया अलाह जे रहंदी आहे हिकु ॿियो दुकानदार बि चवंदो त दुआ कजांइ वरी नौकरी वारे माण्हू खां छा करे मां तूं खे त ठही चुकी मिले न मींहुं मारे त जोड़ो न पसि रखे तोखे महीने में मिले थी पर हेॾी साईं तूं ॿुधाए उहो बि चए थो मुंहिंजो साहब हेॾी मां कई हाणे ठही हाणे पुछो न हाणे ओ जंहिंजो दीनदारनि सां तालुक कोन हो न जॾहिं पिया भला चढ़िया थिया आहिनि फिरंदा था कनि हर भरो मुखालफ़त था करनि हलो ॼाण पिया न तव्हांजी मां ॻाल्हि नथो कयां तव्हां न चयो हूंदो जंहिं चयो उन्हनि खे ख़ुदि मूंखे चवनि पिया बोल साहब त हर भरो मुखालफ़त था कयो छॾियो त साईं ॿ टे ॾींहं हले वारो पोइ जॾहिं इस्लामाबाद में वञा न जे छॾियोसि त सही पर हले थी नओं पाकिस्तान ठहंदो हाणे ख़बर पई अथव न हाणे ओड़े हाल में नथा थियूं जेके बि अॻे हुयासीं अञा बि तव्हां त था जिए जी और अल्लाह जो साथ ॾियो ख़ुदा वास्ते ख़ुदा लाइ हिननि जो साथ ॾियो तो असांजी इज़त ऐं ग़ैरत जा चौकीदार इहे आदम ठही तुंहिंजे असांजी ईमान जा चौकीदार दर दर जग जग वञी क़ुरान पढ़ण खे था ॿुधाइनि तव्हां असांजे बचनि खे बि रात